अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं टीवी न्यूज़ में वाक़ई बलिकार माह फराशा सबका पे एक नज़र हेडलाइन ते। गिलगित बल्तिस्तान आम चूंडुनि में पीपल्स पार्टी मैदान मारे वरतो 24 मां 19 सीटुनि जो गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजो जारी। पीपल्स पार्टी 9 सीटुनि ते कामयाबी हासिल करे सभिनी खां अॻिते। नवाज़ लीग 3 सीटुनि ते कामयाब, 6 सीटूं आज़ाद उम्मीदवारनि खटे वरतियूं। मजलिस वहदतुल मुस्लिमीन जो हिकु उम्मीदवार कामयाब। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चूंडुनि में कामयाबी ते जयालनि खे मुबारकबाद ॾींदे चयो आहे त पीपल्स पार्टी सभ खां वॾी पार्टी बणिजी उभरी रही आहे। गिलगित बल्तिस्तान में हुकूमत ठाहिण जी कोशिश कंदासीं। पीपल्स पार्टी पारां गिलगित बल्तिस्तान में रहियल तकनि जा नतीजा जारी करण जो मुतालबो। पीपीए जे मरकज़ी अॻवान नयर बुखारी चयो आहे त पीपल्स पार्टी जे बरतरी खे तकरारी बणाइण लाइ नतीजा तब्दील कया पिया वञनि। JUI गिलगित बल्तिस्तान चूंडुनि जे नतीजनि ते ख़दशा ज़ाहिर करे छॾिया। धांधलीअ जा इल्ज़ाम JUI अॻवान अब्दुल गफूर हैदरी चयो आहे त नतीजनि में देर सां चूंड अमल खे मशकूक बणायो वियो आहे। फार्म 45 जे हवाले सां मुकमल ख़दशा सवालिया निशान आहिनि। क़ौमी इक़्तिसादी काउंसिल जो अॼु थींदड़ इजलास मुलतवी। इजलास में ईंदड़ माली साल जे क़ौमी तरक़ियाती बजट मंज़ूरीअ लाइ पेश कई वञे हा। ज़रियनि जो चवणु आहे त पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग विच में मामला तय न थियण करे इजलास मुलतवी कयो वियो आहे। वज़ीर आज़म जी सदारत हेठि क़ौमी इक़्तिसादी काउंसिल जो इजलास सुभाणे थियण जो इम्कान। इसराइल जे हमलनि सां तेहरान, इस्फहान ऐं तब्रीज़ में धमाका। इसराइल पारां विच ओलह ईरान में फ़ौजी हदफ़नि खे निशानो बनाइण जी दावा। नुक़सान जो इत्तला नाहे मिलियो। ईरान जो बि इसराइल मथां बैलिस्टिक मीज़ाइलनि सां हमलो। यमन मां बि इसराइल मथां हमला। इसराइली फ़ौज पारां समूरा मीज़ाइल नाकारा बणाइण जी दावा। अमरीकी सदर ऐं इसराइली वज़ीर आज़म विच में टेलीफोनिक राब्तो। ट्रंप चयो आहे त ईरान सां मुआहिदे ते अॼु या सुभाणे सयूं थियणियूं हुयूं। नेतन्याहू हमला कंदो त इहो सिलसिलो ईअं ई हलंदो रहंदो। अमरीकी सदर चयो आहे त ईरान मथां हमलो कयो वियो त अमेरिका उन जो हिसो न थींदो। नेतन्याहू वटि ईरान सां मुआहिदो क़बूल करण खां सवाइ चारो नाहे। हमलनि अमेरिका ईरान ॻाल्हियुनि जी ख़्वाहिश खे तब्दील नाहे कयो। कंबर वेझो हथियारबंद नौजवान खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। ॻोठ ताज मोहम्मद जीवान भरिसां फायरिंग में किफ़ायतुल्ला बिरोही मारिजी वियो। संदसि सौट खलील बिरोही सख़्त ज़ख़्मी। मक़तूल जो लाश घर पहुचण ते वारसनि में कोहराम। पुलिस जो चवणु आहे त धुरियुनि में हलंदड़ दुश्मनीअ तां वाक़ियो पेश आयो आहे। वधीक जांच जारी।